ॿिए पासे अवां खे ॿुधाईंदा हलूं खिपरो में अल्ताफ जसकाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एसटीपी कारकुन पारां एसटीपी हाउस खां मुख चौक ताईं रैली कढी वई। वीडियो लिंक ते मौजूद आहे असद शाह जी असद। जी बिल्कुल असां हिन वक्त खिपरो जे मेन चौक ते मौजूद आहियूं। शहीद अल्ताफ जसकाणी जे कातिलनि जे गिरफ़्तारी लाइ एसटीपी जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि एसटीपी हाउस खां खिपरो जे मेन चौक ताईं पैदल रैली कढी ऐं खिपरो जे मेन चौक ते सरापा एहतिजाज बनियल आहिनि। वधीक हिननि मुज़ाहिरीन खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। जो कोई असांजो एहतिजाज शहीद सिंध शहीद अल्ताफ जसकाणी जे लाइ असांजो मुतालबो आहे त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ही जेको अॻुवान जो क़त्ल जेको आहे सो ही पूरी सिंध जो क़त्लेआम आहे। असीं हुनजी असीं मज़म्मत कयूं था ऐं तरक़ी पसंद पार्टी जॾहिं बि कंहिं जदोजहद जे तरफ़ वधी आहे त उनजी रस्ता रोक करण जे लाइ उन्हनि खे जेको आहे अॻुवाननि जा लाश ॾिना विया आहिनि। असांजो मुतालबो आहे त उन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे जेको आहे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। जसकाणी क़त्ल न आहे, सॼी सिंध जो क़त्ल सम्झूं था असां एसटीपी जो क़त्ल सम्झूं था, असां सॼी सिंध जो नुक़सान सम्झूं था। बिलफोर जेके हुन में कातिल आहिनि उन्हनि खे ज़ाहिर सिंध जो नुक़सान थियो आहे, सिंध जे हर पुट जो नुक़सान थियो आहे त तव्हां खां उहो छो नथा बदिजनि। असांजो मुतालबो आहे त अल्ताफ हुसैन जा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। अल्ताफ हुसैन जो क़त्ल न आहे ऐं पूरी सिंध जो क़त्ल आहे। वसवारनि खे चऊं था जे हिनखे गिरफ़्तार करे हिननि जे शहीद जे जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जो जेको आहे सो जल्द में जल्द कोर्ट में उन्हनि खे फांसी जो आर्डर ॿुधायो वञे। सिंध जे अॾे पुट शहीद अल्ताफ जसकाणी जा कातिलनि खे जेसिताईं फांसी न ॾिनी वई तेसिताईं सिंध तरक़ी पसंद जा कारकुन सॼी सिंध मां जदोजहद कंदा। असां मुतालबो कयूं था सभिनी खे गिरफ़्तार करे फांसी ते लटकाए वञे। जी बिल्कुल अवां मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त शहीद अल्ताफ जसकाणी जा जेके कातिल आहिनि एतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि उहे कातिल अञा ताईं कानून जे गिरफ़्त में न आहिनि अची सघिया। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटाइण में हाणे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। जी।